अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंहिंजनि जो गदर उनजी तेज़ी सां शूटिंग हली रही। अचानक उन ड्रामे खे छा थी वियो? तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। त तव्हां पहिरियों ॾिसी रहिया आहियो त पंहिंजनि जी गदार जी शूटिंग हली रही आहे ऐं उनजी फेसबुक ते तस्वीरूं बि ईंदा हुआ। पंहिंजनि जी गदार ड्रामे जी हीरो न मिलण जे सबबु उन रिकॉर्डिंग बंदि करे छॾियो, यानी डायरेक्टर खे हीरो न मिली सघी। अला इहो पियो चाहे त मां हर हाल में आज़म मैगल खे ज़रूरु इन ड्रामे में घुराईंदुसि, छो जो आज़म मैगल हिन जी वॾी शोहरत थी चुकी आहे ऐं उनखे हाणे माण्हू घणा था सुञाणनि। मतिलबु आज़म मैगल जी वॾी चाहत थी चुकी आहे। तो इन पंहिंजनि जे गदार ड्रामे में इन जेके नंढा नंढा सीन हुआ उहे उन्हनि करे छॾिया ऐं जेके हीरे जा सीन हुआ उहे रहिजी विया। हाणे बि जॾहिं इन डायरेक्टर खे हीरो मिलंदो त इनशाला वरी पंहिंजनि जी गदार जी रिकॉर्डिंग शुरू थींदी। तो तव्हांखे ख़बर आहे त सिंध टीवी ते 2 ड्रामा हलंदा आहिनि, हिकु 8 बजे ऐं ॿियो 7 बजे। तो जेको दौलाब ड्रामो आहे उहो 8 बजे हलायो वेंदो सिंध टीवी ते ऐं जेको पंहिंजनि जो गदार ड्रामो आहे उनखे 7 बजे हलायो वेंदो सिंध टीवी ते। जीअं ज़हर ज़िंदगी ऐं तकरार हलिया पिए तो ईअं ई बि ड्रामा ॿई हलंदा। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।